ॾाढो वॾो माण्हू हुयो, विद्वान हो, धनी हुयो। वो गुरु नानक देव जी खे मञंदा आहिनि। हाणे जीअं असांजे रिंकू वीर जी वग़ैरह त अमृत वेला वग़ैरह वधीक हलनि था पिया, त उन्हनि सां ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में हिकु बहस छिड़जी वई। त बहस ईअं छिड़जी वई, लंबी हुई, शॉर्ट में ॿुधाइणु चाहींदुमि त मां सिर्फ़ु हुन खां हिकु ई सुवालु पुछियो। मां भई असांजे झूलेलाल साईं आहिनि, पहिरियों त सेठ तव्हां मंदर में ॾिसणु ईंदा हुआ, पूजा पाठ कंदा हुआ, सभु कंदा हुआ, वरी हाणे हिकदमि सां ईअं त पार्टी छो मटे छॾियो? थोड़ो पॉलिटिकल टाइप बि ॻाल्हाइण में जी भई उते असां भई जेकी बि मुरादियूं कंदासीं, पला पाईंदासीं त मुरादी पूरी न पियूं थियनि। और जीअं असां गुरुद्वारे वियासीं ऐं असां गुरु नानक देव जी खे पूॼासीं त भई हिकदमि सां मुराद पूरी थी। अच्छा, मां तव्हांखे इहे गारंटी प्रमाण के ॾिनो की तव्हां जीअं हेॾे पूॼियो त तव्हांजी मुराद पूरी थी, होॾे न थी थो सघे पहिरें जेके होॾे तव्हां चिठी अर्जी लॻाए रखी आहे होॾे ई पूरी थी हुजे। मां हुन खां पोइ हिकु फाइनल सुवाल जो जवाबु ॾिनो, अॻिते हली करे अगरि हितां बि तव्हांजी मुरादियूं पूरियूं न थियूं त वरी छा ॿियो भॻवानु मटींदव? जवाबु ई न ॾेई सघे। त हिक खे ई पूॼो, सभु हिकु ई आहे, भले असां अलॻि अलॻि गुरुनि खे भले करे वेठा आहियूं, सुठी ॻाल्हि आहे, सभु हिकु ई आहिनि, लेकिन झूलेलाल साईं खे न भुलणु खपे। ॿियो पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु सिंधी सेखारो, सिंधी पढ़ायो। मुंहिंजी 34 साल उमिरि आहे, 2 साल जो छोकिरो आहे। मुंहिंजे सभिनि खां पहिरियों मां पंहिंजे छोकिरे खे सिंधी सेखारी आहे। भाई साहब हुते ॾिठो सिंधी में पिया ॻाल्हायूं, सिंधी पूरी प्योर सिंधी ॻाल्हाईंदो अथव। ॾेडर बि चओ त ॾेडर ई चवंदो, ॾेडर न चवंदो। मुंहिंजी न्याणी बि साईं हिते सिंधीअ वारी ॿोली गाना ॻाए वई अथव नंढपण खां। ॾाढो दुख थींदो आहे जीअं हेॾे ॿारनि खां किथे बि मिलंदा आहियूं त चवंदा आहियूं पुटु नालो छा अथई, ईअं ॾिसंदा आहियूं त दुख थींदो आहे यार। इन खां ई सिंधी नथो ॻाल्हाए न यार दोस्त, इन खां ई पुछो मां नालो छा अथई त सिंधी ॻाल्हाए चओ सिंधी ॻाल्हाए। नाम गलती त तव्हांजी आहे न, मां उहो ई चवण जी कोशिशि थो कयां की तव्हां सिंधी ॻाल्हायो। मां पंहिंजे ॿार खे बचपन खां हुन सबूत बि थो ॾियां। तव्हां चवंदो 34 साल जो अॼुकल्ह जो छोकिरो आहे, लेकिन छा पंहिंजे ॿार खे सिंधी सेखारींदो? भाई साहब दिल्लीअ में हिकिड़ो फंक्शन ते मूंखे घुरायो गेस्ट करे, चेटीचंड जो मेलो हुयो। असांजा तव्हां गुरुनि जी ॾाढी बि अथव जेके उन कांड में 84 वारे दंगे में इहे थिया, हुतां जा मंत्री सेंट्रल गवर्नमेंट में कांग्रेस जा सज्जन सुरेंद्र साजन, इहे सभु मंच ते विराजमान हुया। बहुजन गुरुनि जी ॾाढियूं सुहिणियूं शख़्सियतूं। मां पंहिंजे उल्हासनगर जे 58 साल उमिरि में साईं जेके न ॾिठा आहिनि से मां दिल्लीअ में आइटम ॾिठा। उहो छा चवंदा आहियो, पीउ थींदा आहिनि न साईं, कुंडड़ीअ जा पीउ, माना काली कुंडड़ी जेको असांजो थींदो आहे उनजा पीउ उहे बि हुते मौजूदु हुया। हुननि उहे मंच ते घुरायो, ॾाढो मान ॾिनो, सम्मान ॾिनो, चई भाई साहब आप भी 2 शब्द बात करो। मां वियो मां भाई जय झूलेलाल, ॾाढी ख़ुशी थी। मां ॼावल उल्हासनगर जो आहियां, देश दुनिया में भ्रमण कयो आहे, हर हंधि घुमियो आहियां। सिंधी समाज जी नंढी बस्ती हुई, अगरि डोसा में सिर्फ़ु 5 घर आहिनि तॾहिं बि वियो आहियां। कोटा में अगरि 5 लख सिंधी त उनजे विच में बि 125 राष्ट्रीय सम्मेलन जे कार्यक्रम में असां सम्मिलित थिया आहियूं। पर मां तव्हां जहिड़ी दिल्लीअ जी हिकिड़ी मूंखे तकलीफ़ ऐं खामी थी लॻे। छो साईं, सभु कुझु सुठो हुयो, वेशभूषा, खाधो पीतो, पर मुंहिंजी पुफी हुई हुते जेकॾहिं 78 साल जी, पोटे सां मुंहं सां ॻाल्हाए पई, क्या ख़ैर क्या बेटा, इधर आओ आके बैठो। अरे अम्मा, मां चयोमांसि ॾाढी तुंहिंजी 78 साल उमिरि आहे, तूं अंग्रेजी ऐं हिंदी छो थी ॼाणे थी? असां महाराष्ट्र में रहूं था, मराठी असांखे ईंदी आहे, मूंखे फ़ख्रु आहे न नहीं, मुझे फख्र है। पवार साहब के सामने बोला मैंने, मुझे मंच पे बोला, मुझे फख्र है मेरी जन्मभूमि महाराष्ट्र है, लेकिन उतना ही फख्र मुझे ज्यादा है कि मैं सिंधी समाज से हूँ, जिन्होंने सनातन के लिए, बाला साहब ठाकरे के समक्ष मैंने कहा था, जिन्होंने सबसे ज्यादा योगदान देने वाले कौन है? हमारा सिंधी समाज। जो आज हम लोग झंडा ले रहे हैं ना मोदी के साथ, सनातन सनातन, उन्हनि जो वध में वध योगदान करण वारो सिंधी समाज जे वजह पंहिंजे सनातन धर्म जे करे पंहिंजे सिंध खे, जेके अॼु बि असां 75 सालनि खां पोइ यादि था कयूं पिया, उनखे छॾे करे आया। अहिड़ी श्रेणी त असांजी सिंधियुनि जी सभ्यता आहे। चमारा बहुत अच्छा कार्य कर रहे हो, लेकिन तकलीफ़ इहा आहे सिंधी सिंधीअ में सिंधीअ सां ॻाल्हाए। बस उहो ई प्रॉब्लम आहे। सो हे त मुंहिंजो छोकिरो नंढो 2 साल जो, मां सिर्फ़ु सीटी थो वॼायां
ओजे मालो जेको गानो असां खटी आयो खैर सां तो वो ॾिसो छा थो चए थो। 2 साल तो सिर्फ बोलिए। क्या बात है। सबूत के तौर ते लिखायो कि वाकई में आज मां चवंदो कि न चई त वो डंके ई चोट ते ॾिनई त सिंधी सेखारो कारण त छा आहे हिकु सीरियस ॻाल्हि थो कयां नंढड़ी सी असांजो समाज वञे थो खतरे जे तरफ़ जेके अधर्मी आहिनि विधर्मी आहिनि ॿिया धर्म आहिनि क्रिश्चियन थी विया ॿिया जेके थी विया त सब चुप है सब कुछ रहो भाली भाली जगह दे हुन में कीअं आहे कि असांजे धर्म जो जेको परिवर्तन असां 42 परिवार वापसि आंदा आहिनि साईं 42 परिवार असांजे फोला में त इहो एकमात्र जेको माइनस पॉइंट आहे न उहो ई असांजो मक़सद हिकिड़ो ई आहे पंहिंजे ॿोलीअ खे कुतो बि पंहिंजे कुमनि खां सवाइ न सुम्हंदो अथव। मां आहे ॻाल्हि ॿुधल अथव सही आहे वॾा तारी आहे न 4 माण्हू वॾा वॾा छा चवंदा भई हे शींहं आहिनि हे कुतो हूंदो आहे न जेको जंहिंखे हट फड़े पढ़े करे चवंदा आहियूं उनखे बि छा चवंदा आहियूं पंहिंजी कुम में सुम्हंदो त असां कंहिंसां सुम्हंदासीं असां सवनि ॿियनि सां राजस्थान में रहूं के भाया आपा भी मारवाड़ी बात कर सका कोई कोई नहीं जान सके मन ने आपा झुंझुनू की पैदाइश जोशिया का छोरा